अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार मां आहियां रोशनी मेमण। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। NDA में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी आहे, जॾहिं त अलर्ट बि जारी कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं, NDA में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। सिंध, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे। NDA में अलर्ट जारी करे छॾियो आहे। NDA जो चवणु आहे त सिंध में मिठी, उमरकोट, ठट्टो, बदीन ऐं इस्लामकोट में तेज़ बरसात पइजी सघे थी। तेज़ बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि जो बि इम्कान आहे। NDA में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। अलर्ट बि जारी कयो वियो आहे। सिंध, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे। NDA में अलर्ट जारी करे छॾियो आहे। NDA में मूजिब सिंध में मिठी, उमरकोट, ठट्टो, बदीन ऐं इस्लामकोट में तेज़ बरसात पइजी सघे थी। तेज़ बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि जो बि इम्कान आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। NDA में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी आहे।